नाज़रीन, कराची में 11वीं 12वीं क्लास के हलंदड़ इम्तिहान दौरान बिजली की लोड शेडिंग सबब शागिर्दियाणियूं सख्त परेशान आहिनि। उन हवाले से ॾिसूं था शाहिद कोराई जी हीअ रिपोर्ट। सिंध में 11वीं ऐं 12वीं जमायत जा इम्तिहान जारी आहिनि। अक्सर इम्तिहानी मरकज़नि ते बिजली बंद होण सबब शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। कराचीअ जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े जे अलॻ स्कूल में इंटर बोर्ड क़ाइमु कयो वियो आहे। इन हवाले सां अलॻ स्कूल जे प्रिंसिपल मैडम शाहिदा तौफ़ीक़ जो चवणु हो त 35 स्कूलनि जा शागिर्द हिते इम्तिहान ॾियण लाइ अचनि था। ही ॿियों भेरो आहे जेको असांजे स्कूल में सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। शाहिदा तौफ़ीक़ चयो त बिजली वञण खां पोइ जनरेटर हलायो वेंदो आहे। उन खां अलावा पाणी तोड़े सिक्योरिटी जो बंदोबस्तु पिणु कयो वियो आहे जीअं ॿारनि खे का तकलीफ़ न थी सघे। उन मौक़े ते एस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे स्कूल जे प्रिंसिपल मैडम शाहिदा तौफ़ीक़ ऐं ॿियनि मास्तरियाणियुनि जो चवणु हो त असांजे स्कूल में हिन टाइम 35 स्कूलनि जा ॿार पेपर ॾेई रहिया आहिनि ऐं 1100 ॿार आहिनि जेके हिन असांजे सेंटर में मौजूदु आहिनि जेके पेपर ॾेई रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह पेपर हली रहिया आहिनि ऐं सुठो बैकअप आहे। असांजे स्कूल में 1100 टोटल ॿार आहिनि जेके पेपर ॾेई रहिया आहिनि ऐं 35 स्कूलनि जिन स्कूलनि जा ॿार असां वटि मौजूदु आहिनि। ऐं हिन में जोहर जा कुझु स्कूल आहिनि, सादी टाउन आहे, सुपर हाईवे आहे ऐं उन खां पोइ चैपल सिटी आहे। अहिड़ा कई जेके इर्द गिर्द जा नाज़माबाद आहे, इन स्कूलनि जा ॿार असांजे स्कूल में पेपर ॾेई रहिया आहिनि। हमारे स्कूल में दरअसल 1100 बच्चे आ रहे हैं और 35 कह लें कि स्कूल्स के बच्चे यहाँ पर यानी कि पेपर्स देने के लिए आए हैं। जी बिल्कुल, बोर्ड्स की टीम्स आ रही हैं, डेलीज़ आ रही हैं, 2-3 बार यानी कि चक्कर लगा रही हैं, ठीक है। और पेपर्स के लिए बिल्कुल रिस्ट्रिक्शंस हो रही हैं, ठीक है। कोई कॉपीज़, कोई चीटिंग का कोई सवाल नहीं है। 600 से 1100 बच्चे यहाँ पे पेपर दे रहे हैं, जिसमें द 21st सेंचुरी, वाइट हाउस और गवर्नमेंट स्कूल के बहुत मुख्तलिफ स्कूल के बच्चे हैं। बहुत ज़बरदस्त चल रहा है। अभी तो सख्ती है बच्चों पे, बाकी अच्छा कर रहे हैं बच्चे भी। बच्चों के लिए सबसे ज़्यादा जो इम्पोर्टेंट बच्चे चीटिंग ना करें। फिर पानी का भी इन्होंने मतलब यहाँ स्कूल में माशाल्लाह किया हुआ है, पानी जो है एवरीथिंग इज़ गुड। तो माशाल्लाह सिक्योरिटी भी बहुत अच्छी दे रहे हैं। हम लड़के हैं, पहले तो कंप्लेनें आती थी, अल्लाह के हुक्म से अभी कोई कंप्लेन भी नहीं आती। तो माशाल्लाह पेपर भी अच्छे हो रहे हैं। अंदर एक टीम मौजूद होती है बोर्ड की, 3 घंटे के पेपर में वो टीम मौजूद होती है अंदर। तो हमारी ड्यूटी होती है, हम बाहर से कोई बंदा अंदर नहीं छोड़ते। तो हमें ड्यूटी ये दी है, हम मोटरसाइकिलों का ख्याल करते हैं, लड़ाई झगड़ा ना हो, हमसे ये ड्यूटी ली जाती है यहाँ पे। जी, हमें अगर मैडम ऑर्डर देती है कि आप इस क्लास की चेकिंग करो तो हम उस क्लास की चेकिंग करते हैं। अगर मैडम बोलती है कि पूरे स्कूल की चेकिंग करो, फिर हमें पूरे स्कूल की चेकिंग करते हैं। स्कूल जे प्रिंसिपल शाहिदा तौफ़ीक़ चयो त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शागिर्द अचनि था जिन खे सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। कैमरामैन मोहम्मद हनीफ भट्टो सां शाहिद कोराई, SS न्यूज़, कराची।